होता सही खुशखबरी आ, पर तमाम वडी खुशखबरी आ। आने घणी चमचागिरी न कर, बुधाए केड़ी खुशखबरी आ। वेद बाबा खेरे जे फाइल सा सारंग जे फाज शुरू थी पियो, जेमें बावल के तमाम ज्यादा धकड़ा गायन। रकमदार केड़ी गाल ते विड़ियानी? होता सही पानी जे वाले ते विड़ी पियान। लगे तो ताणे परूजा दी पूरा थी वियानी, जो खैरे जे भाइरन सा तो विड़े। होता सही जे खेरे पांजो कावड़ वालो कंटो तो बिए ते रखियो त समझो परू घोटजी वियो। कमदार खैरो किथे तो सरे तू जल्दी बुधने तो परू इन दुनिया में लाडाणो करे। निकली आवाज ओदियो मुझे खबर कोनी घणे वीह सोवा जवान जा पुट मां जवाई तो बाहर निकलिया। तो जी एतरी उम्र थी वई आहे पर तू इंसानियत वाला सबक ना सिखियो छा ये किथे घर में गिरन का सुठी गाल है। सारंग एतरो शरीर नथी बंद करे माई तकरीर मुके खबर है। तू सिर्फ मुके ये बुधाए तुझो भा परू किथे है? खैरा परू का गलती कई आचा जो अपन का होश में आए हिते पकोई। अरे गलती ना पर पांच मौत के दादा दुनिया में मौत के मां तो जवाई मुके जल्दी बुधाए। अदा खैरा आखिर उन कयो चाहे जे करे बाबान गलती कई है आप तो का हाथ बदी माफी बैठा बाकी झेड़े करने की का भी जरूरत नहीं। सारंग मां तो जवाई मुके परू जे बारे में जल्दी बुधाए उनका पेरिया जो मुंजो बीच न फिरी वने ऐ तो के इते ही दफन करी न हलो वना। खैरा मां तो के यो ही चवदस थोरो होश में अचे ऐ पंज अकल का कम वठ रुगो कावड़ मां कम न वठ हर मसले जो हर गल हुन जड़ो ना हुंदो। सारंग तू ये इज्जत सा कौन मनींदे? जैसी तेरी मसलो न तो बुधाई मां तो के था पर जरस कोन दस। अरे दस तो जा हो जावे दीदा चाचा होश में भी खेरे कटियो है जो को घर बैठे बिड़ रहा है। ये केड़ी खराब पता है तुम असारे घर में घिरी करे असारा वेड़ा है। गुलाब मुके जेड़े जो को भी शौक ना है पेरिया तवा जो परू मुझे भाई ना विड़ी आयो है। ओ छा बारन जे गालन जे करे तू झेड़ो कने कुछ अकल खां कम वठ। खैरा कुछ अकल खां कम वठ। गुलाब मां परू के कौन थे जुद तवा परू जे कफन जो बंदोबस्त करे छजो। हां सही सब कब्रिस्तान तो भरिया है तो भरिया है। तेरा दिया मुझा अल्लाह को खामा घोया हुआ। कमदार केरी खुशी में नचे नो हमारे छाते जी हवे हुल कयो थे होता रे तवा जेला वडी खुशखबरी आ।
तो शैतान जा शागिर्द हाणे जल्दी महिरबानी कंदे ॿुधा भूतार सारे के खेरे जे विच में तमाम जबरदस्त घेरो थी पियो आहे पर भूतार साईं पर छा निभागा पर भूतार साईं साड़ी वारनि जे विच में साड़ी वारनि जो चाचो अची वियो ऐं हमरान खे छॾाए वरितईं कोई कमदार सारा के खैरे वारो कुछ कयो भी सही ना छड़ो हवान पे लठा उड़ रहियो भूतार खैरत मुर्सी भली कई वञी घर में विझ पर जेकॾहिं पोरो विच में न अचिया त खैरो लठियुनि सां अन्याय करनि था कमदार सुभाणे पाण भी हणंदासीं कंट्रोल मथा दिली ॾियण पुत्र अदा चक्कर न दे पर वो चीज़ो वही रहो चाचा मां अपनी घणा दफ़ा समझाया जहिड़ो न कंदो कर पर न मुड़ियो वञी जहिड़ो के पुत्र छड़ो परू जी गलती न हूंदी हुन जी भी गलती हूंदी हीरा तो के घणा दफ़ा समझायो एतिरो जल्दी केसां जहिड़ो न कंदो कर पोइ ॻाल्हि तोखे सम्झ में छो नथी अचे पुत्र परू एॾी कावड़ चङी न आहे यकीन क्यों मुझे झेड़ो ना है तो ये सजो कुछ उन्हें दी 32 कलाक की जगह जो है पुत्र सारंग मां तोखे पहिरियों बि चयो कुझु ग़लतियूं उन्हनि जूं बि हूंदियूं तूं अजायो भाउ ते हथ खयो आहे अदा ये केतरा शरीफ आहिनि इन्हनि खे सॼो ॻोठ सुञाणे थो पोइ बि तूं मूं मथां हथ खयो आहे ओ मुंहिंजा भाउ मां मञां थो तुंहिंजी ॻाल्हि ऐं चाचा जी ॻाल्हि सही आहे पर शैतान माण्हू सां शैतान न आहे थींदो जेकॾहिं अहिड़ो को मसलो हुयो चाचा या मूंखे तव्हां ॾींहुं आहे बाक़ी जहिड़ो न करी आहे बसि अदा जेको थियणो आहे सो थी वियो हाणे खणी इन ॻाल्हि खे छॾ ॿियो छा ठीकु आहे मूं मार्च कई पर अॻिते लाइ ख़्यालु कजां भूतार साईं तव्हांजा लख कुर्बान जो तव्हां हिन नाचीज़ ते लड़ी आया आहियो मां तव्हांखे दिलि जी गहराइनि सां भली कार चवां थो हेरा तूं अञा असांखे आज़मायो किथे अथई असां वटि जवाननि जो क़दुरु आहे तोखे कंहिं बि शइ जी ज़रूरत पवे न असां हाज़िर आहियूं तोसां पूरो पूरो तावन कंदासीं भूतार साईं तव्हांजी असां मथां इहा शफ़क़त रही त सारंग जहिड़े हज़ारनि माण्हुनि जो कमु तमामु करे छॾींदासीं खैरा इहो त ॿुधाए हाणे तुंहिंजे भाउ बाबा जी तबियत कीअं आहे अरे सर हाणे बिल्कुलु तबियत ठीकु आहे खैरा सारंग ऐं सारंग जे भैरनि खां बलांद थियणु खपे न त तुंहिंजो ख़ौफ़ माण्हुनि जे दिलनि मां निकिरी वेंदो खेरा तव्हां पंहिंजे मट पाण आहियो ॿेली पंहिंजी मुर्सी कयो सुंदरली मां तमामु जल्द सारंग का प्लान कबो मां सारंग खे कॾहिं माफ़ न कंदुसि कॾहिं बि न साईं बादशाह जो ख़ैर सदाई ख़ैर बाबा सदाई ख़ैर हली आए वियो वियो अदा केरा पानी पियो बाकी हाल हवा को करूंगा संगत है जो खैर आ खुश आयो तभी सही आ अदा सारंगा सब ठीक आयो तो पंहिंजो ॿुधायो ठीक आयो अदा गोर मां भी ठीक आया आज तव्हांजे साम्हूं आया अदा सारंगा मूं ॿुधो आहे त खेरे वारनि जो तव्हां सां जहिड़ो थी पियो आहे हा गोर जहिड़ो थी पियो पर अॻिते हला आराम कंदो बाबा जहिड़ा सुठा न आहिनि सारंग भाउ लॻे थो हाणे राम न थींदो तव्हां बि खखर खे मछरायो आहे अरे बाबा भलाई थींदी तव्हां त हाल हवाल जो तव्हांजो कीअं अचणु थियो आहे ख़ैर आहे सारंग बसि हिकु कमु हुयो तव्हां वटि आया आहियूं ऐं तोमें उमेद आहे त ज़रूरु कंदे अड़े वारी तव्हांजो छा कुटियो आहे सारंग अॼु तव्हां खां का शइ घुरंदासीं न पर हिकु शइ ॾियण आया आहियूं छा
तव्हां मां इहा बि उमेद रखी सघिजे थी? सारिंग छो भला असांखे सफ़ा हवाली सम्झो थी छा? न, तव्हां मुड़ुसु दोदा आहियो ऐं झंडी तरह चलायो। ॻाल्हि कयो, छो आया आहियो? सारिंग भाउ, असां पंहिंजी ज़मीन खपाइण था चाहियूं ऐं तव्हां असांखो ज़मीन वठो। छा? अड़े निभागा, तव्हांजो अकुल कमु नथो करे? ज़मीन खपाए पिंदो छा? अदा मूं बि ज़मीन घेर आबाद आहे ऐं महांगाई बि एतिरी वधी वई आहे जो पेट पालण बि ॾुखियो थी वियो आहे। हा गोर, सही चवण थो। वाकई महांगाई वधी वई आहे ऐं असांजे ज़ालिमनि हुकुमराननि ग़रीबनि जो सफ़ा खून ई चूसे छॾियो आहे। अचे हे कुझु पैसा थो वञी पंहिंजो हली कमु हलायो। अदा सारिंग तव्हां पंहिंजा पैसा रखो, तव्हां असां खां ज़मीन वठो। सारिंग जेकॾहिं तव्हां असां खां ज़मीन न वरिती त कंहिं ॿी पार्टी सां ॻाल्हाईंदासीं। ठीकु आहे गोर, चाचा ऐं अदा अचे उन्हनि सां बि मशवरो कयां ऐं ज़मीन बि ॾिसां, पोइ तोखे जवाबु ज़रूरु ॾींदुसि। ठीकु आहे सारिंग, सुभाणे ताईं तव्हां वटि टाइम आहे, न त ॿिए कंहिंखे ॾिसंदासीं। ठीकु आहे, तव्हां फ़िलहाल वञो, बाक़ी तकड़ न कजो। साम्हूं दुश्मन पियो अचे। अदे मैं तेरे गो के खणे खुदी गोलिंग जे शिकारनि जा कर। छा ॻाल्हि आहे पुट? चाचा तूं असांखे ॾिसी हेठि मुंहुं छो पियो करीं? अञा त शुरूआत आहे। ख़ुदा खे मञियो, झेड़ो झेड़ो न कयो। अहिड़े खे वधाइण सुठी ॻाल्हि न आहे। चाचा हाणे तुंहिंजे छोरनि खे ख़बर पवंदी जहिड़ो कीअं कबो आहे। सारिन खे चोजा पंहिंजे बिलूंगरे खे सोचे सम्झी ॿाहिरि कढजां। अच्छा दा पाण हलूं। इहे त ॿुधाए हिन साल पंहिंजे कहिड़े कहिड़े हारनि जा बाबा फसल सही न आहिनि पिया। उन्हनि कमीने खे घुरा त उन्हनि खे मां सिधो कयां। बोतार तमामु सुठी ॻाल्हि कई अथवे। जेतिरो ख़र्च कयूं था ओतिरो फसल न घुरिजे, पर वारिस आहे जंहिंजे फसल मां टके जो कोई ख़र्च न मिलियो आहे। कमदार उन वारस खे जल्दी घुराए, उनखे मां थो ॾिसां फसल ते कीअं महिनत कबी आहे। हाज़िर बाबा, हाणे ई वञा थो। चाचा चइबो त खेरे वारा झेड़े खां सवाइ माठ कोन कंदा। हा पुट, चए पियो पंहिंजे बलूंगड़े खे घर सोचे सम्झी कढिजो। हा दा आंदेव मूं अञा तव्हां मूं ते नाराज़ थियो पिया। अॼु यकीन आयो तरू मां तो देनी के नाराज़ थिया पियो। जेकॾहिं पंहिंजी सोच उन्हनि जहिड़ी थी वेंदी, पोइ पाण में ऐं खेरे वारनि में कहिड़ो फ़र्क़ु रहंदो? हा पुट, इहा तुंहिंजी सची ॻाल्हि आहे। इहा तूं त वॾेरे बाराम खान खे खणी वञ, वॾेरो बाराम खान पाण ई मसइलो हल कंदो। चाचा तव्हां वॾेरे जी सोच खां वाक़िफ़ न आहियो। तव्हांखे लॻे थो वॾेरो कोई इन मसइले हल करे? पुट तूं उन ते वञ, अलाह पाक मूंखे हिदायत ॾींदो, तूं पाण ई मसइलो हल कंदो। ठीकु आहे चाचा, मां वेंदुसि, बाक़ी अॻिते अलाह मालिक आहे। अरे निभागा काटन जा वॻा पाए मुछनि खे तेल हणी ईअं त घुमोया वॾनि जी सखर खां वॾी पनेरे ज़मीन आहे। जेकॾहिं तूं पंहिंजे फसल सां महिनत। बाबा साईं, मूं महिनत त ॾाढी कई, पर बरसातुनि ऐं सैलाब जे करे फसल तबाह थी आहे। हाणे हिन निभागे जा बहाना करण ॾिस। कमदार हिन फसल मां हिन खे रुपयो बि न ॾिजांइ।
मथे फसल में ठो वेंदो तड़ी वञ मुझे नज़र न कयां। ऐस बाराम खान के तो कर सके कि कंहिंजी इज्जत जो जनाज़ो कीअं कढिबो आहे। मां तोखे चङो मुड़ुसु सम्झी करे खैरे वारनि जी तो दरदार सां आयुसि, पर मूंखे अॼु ख़बर पई तूं इंसान जे रूप में बगल आई। अरे टके जा ॾिठी इंसान तुंहिंजी एतिरी औकात न आहे जेतिरो तूं मुंहिंजे साम्हूं ॻाल्हायो आहीं। वॾेरा मां मञा थो मां हिकु ग़रीब मिस्किन इंसान आहियां, पर तो वांगुरु कंहिंजी चार दीवारी अंदरि तज़लील न कंदो। वॾेरा जे तूं मूंखे का तकलीफ़ ॾी आहे मूंखे एतिरो ॾुख न थिए आहे। अरे ही को तू तो ॾाढो लॻंदो आहे छा जो तोखे तकलीफ़ पहुती आहे। बस कर वॾेरे जा पालतू कुत्ता उन ॾींहुं बि मूं तोखे इज़त सां सम्झायो, हाणे निकिरी था कयां न पटको धूड़। वॾेरा मां तोखे ॿुधाए छॾां थो अॼु खां पोइ कंहिं बि ग़रीब मथां ज़ुल्म कई मां तोखे माफ़ कोन कंदुसि। तूं बि छा थो सम्झी त मां तोखे माफ़ कंदुसि? सारंग इहे जुमिला तोखे ॾाढा महांगा पवंदई। तूं बि अॼु खां पोइ रत जा ॻोढ़ा रोईंदे यादि रखी छॾियां। सारंग यादि रखजांइ। अबाबिन धुरन के मुबारक हुजे, तव्हांजी ज़मीन जो सौदो थी वियो आहे। चाचा गुलाब तोखे बि बाबा मुबारक हुजे। छोकरा कागज़ खणी आ पुट। स्टाम जे ज़रिए ॿिन्हिनि धुरनि खे जेकियूं ॻाल्हियूं स्टाम में लिखियल आहिनि उन्हनि ते अमल करणो पवंदो। चाचा गुलाब तव्हांखे बि बाबा हाणे हिन स्टाम जे लिखत मुताबिक़ जेको बि सौदे तां फिरंदो उन्ही खे डबल रक़म अदा करणी पवंदी। ऐं जेकॾहिं हाणे सारंग सौदे तां फिरंदो त उन जा 3 लख गोर वारनि खे पोता, बाक़ी सारंग रक़म अंजाम ते अदा करण जो पाबंद रहंदो। ठीकु आहे बाबा, हिन स्टाम में का अहिड़ी ॻाल्हि जेकी तव्हां ॿिन्हिनि धुरनि मां कंहिंखे समझ में न आई हुजे। ठीकु आहे बिरोकर साहब, मूंखे हर ॻाल्हि क़बूल आहे। बाक़ी मां गौर वारा खे गुज़ारिश कंदुसि ज़मीन जो कब्ज़ो असांजे हवाले करनि। हू बि ज़मीन गैर आबाद आहे। न सारंग, ज़मीन जो कब्ज़ो लिखत मुताबिक़ आख़िर रक़म जी अदायगी ते ॾींदुसि। जे हाणे खपई त फसल मां 3 हिसो वठंदो साईं। बाबा इहो तव्हांजो मसइलो आहे, बाक़ी मूंखे ख़र्ची करायो। कमदार मूं ॿुधो आहे त गोहर कमीने पंहिंजी ज़मीन सारंग कमीने खे ॾिनी आहे छा? हाँ भोतार, बिरोकर साहब चवे पियो त तव्हांजे ॻोठ जा माण्हू मुंहिंजी ऑफिस आया हुआ, मथां ईअं हुजे बाबा साईं। गोहर जी एतिरी जुर्यत कीअं थी कि मुंहिंजे पुछण जे बग़ैर ज़मीन वञी पंहिंजे पीउ सारंग खे ॾिनी अथसि। बाबा साईं हाणे तव्हांजो छा हुकुम आहे? वञ कमदार, वञी गोहर खे सॼाया त उनखे मां पंहिंजी औकात यादि ॾियां। ठीकु आहे भोतार साईं। चाचा ॾे ख़बर, ड्राइवर हर काए वियो? पुट ड्राइवर हर तक आए वियो, पर ड्राइवर चवे पियो खैर जो भाउ आयो हुयो, मूंखां हर जे बारे में पुछा पियो करे। ड्राइवर चए पियो त मूं खैर जे भाउ खे ॿुधायो त ज़मीन सारंग वारनि वरिती आहे। पोइ खैर जो भाउ चुप करे हलियो वियो। चाचा इहो जेको ॾिसी वियो आहे न, कुझु न कुझु ज़रूरु कंदा, मुड़ंदा कोन। गोर गोर खान है ओ गोर गोर कार सने दे। हाँ वञा थो
खादिम तो हिते हा छो मां अच नथो अची सघां छा? हा छो न था अची सघो पर ख़ैर में आयो आहीं हले अॻियां थी अॻियां थी छो ॻाल्हि सम्झ में कोन आई छा? सम्झ ईंदे त सम्झ में ईंदी न मूंखे छो वठण आयो आहीं मां तोखे अॻिते हली ॿुधायां थो तूं हिते बि मां ता मजीद खे ॿुधायां अचां थो का बि ज़रूरत न आहे कंहिंखे ॿुधाइण जी हले हा अचे तव्हांजो शिकार अरे बाबा मां ग़रीब तव्हांजो कयो छा और उहो कुझु कयो आहे जेको मूं कॾहिं सोचियो ई न। अरे बाबा मां इहो छो कंदुसि ॿुधायोसि त सही भला एॾी जल्दी आहे छा गौर तोखे? अरे तूं वञी खैरू जे दुश्मन सां ज़मीन जो सौदो कंदे छा तोखे असां छॾे था ॾे? हा मूं ज़मीन जो सौदो कयो आहे कहिड़ो ॾोह थी पियो बस कर छा तोखे हिन खैरू जो ख़ौफ़ न थियो? अरे तूं असांखे पुछण खां बिना इहो सौदो कीअं कयो? छा तोखे हक़ न हुयो असां खां पुछण जो? असांजी ज़मीन तुंहिंजी ज़मीन जे भर में हुई। हाणे मुंहिंजे लाइ छा हुकुम आहे हाणे मूंखे माफ़ी बि ॾियो और तोखे माफ़ी तॾहिं मिलंदी जॾहिं सारनि खां ज़मीन वापसि कंदे। वापसि कयां मां त 3 लाख रुपया बयानो बि वरितो आहे ऐं असांजे विच में लिखत बि थी चुकियो आहे गौर अञा त ख़ाली लिखत थी आहे खातो त न आहे थियो न। अदा ही प्यार जी ॿोली न आहे सम्झंदो विझो गीची में हथ ॾियोसि डंडनि जी मार। अरे बाबा असांजे विच में इहा बि लिखत थी आहे जेको फिरंदो उहो ॿियनि खे भरींदो गौर तूं ॿीहर त हिकु टको बि न भरींदे बाक़ी असां सभु तोसां गॾु आहियूं। छा सारंग सां मां धोखो कयां? हा जेकॾहिं पंहिंजी ऐं पंहिंजे भाउ मजी जी ज़िंदगी प्यारी अथई सारनि खे ज़मीन ॾियण खां इनकार करे छॾ ऐं पंहिंजे सौदे सां फिरी वञ। खेरा खान हाणे मुंहिंजी जान छॾ बाक़ी मां कोशिशि कंदुसि। गौर सिर्फ़ कोशिशि न हर हाल में ज़मीन जो बयानो वतन वापसि थे ऐं इहो तमामु जल्द खां जल्द कर न त असां तव्हांजो कमु तमामु करे छॾींदासीं। ॿुधाई हाणे हल हेठि